बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद शहर जे आबादी वारे इलाइक़े असदुल्ला टाउन वटां जमाली वाह खे पयल 100 फुट घारो राति ताईं बंदि न थी सघियो। सवें घर पाणी हेठि अची विया। केतिरनि ई घरनि जूं भितूं ड्रही पट, केतिरनि ई घरनि जा आयरा वहिजी विया। इलाइक़े वासियुनि पारां लॾ पलाण। मुतासिरनि पारां वाहुर न करण ते आबपाशी ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते केतिरनि ई कलाकनि ताईं धरणो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। सुबुह 7 वॻे लॻल घारो इंतज़ामिया जी नाअहली सबबि राति ताईं बंदि न थी सघियो आहे। DSP सिटी पारां मुतासिरनि सां ॻाल्हियूं करे घारो बंदि करण ऐं पाणी नेकाल कराइण जी ख़ातिरी कराई। मुख़्तियारकार अब्बास सदायो बि मुतासिर इलाइक़े में पहुतो। संदसि चवणु हो त सर्वे करे शहरियुनि जे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। आबपाशी अमलदारनि मूजिबि जमाली वाह ख़ांगी आहे। असांजे हथ में पाणी छोड़ करण ऐं बंदि करणु आहे। बाक़ी कपर मज़बूत करण सां असांजो ताल्लुक़ न आहे। होॾां पुलिस इंतज़ामिया पारां ज़िले इंतज़ामिया जी हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ॾांहुं वेंदड़ मिट्टी सां भरियल ट्रैक्टर्स पकिड़े घारे हंधि पहुचाया। जैकबाबाद में डॉक्टर ज़ाल मुड़ समूरी इंतज़ामिया खां ॾाढा थी विया। इंतज़ामी रिट चैलेंज। सिविल अस्पताल जी डॉक्टर्स कॉलोनी में गैर कानूनी तौर सरकारी बंगले ते काबिज़ डॉक्टर ज़हीर जमाली ऐं डॉक्टर शबनम जमाली सिविल सर्जन ऐं मुख़्तियारकार जैकबाबाद पारां बंगलो ख़ाली कराइण लाइ लिखियल लेटर्स खे थुॾे छॾियो। सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल ऐं मुख़्तियारकार ग़ुलाम अब्बास सदायो पारां बंगलो ख़ाली कराइण लाइ लिखियल लेटर खे 2.5 महीना गुज़री विया, पर डॉक्टर ज़ाल मुड़ बंगलो ख़ाली न कयो। MS सिविल अस्पताल डॉक्टर अब्दुल मालिक खरल मूजिबि असीं बंगलो ख़ाली कराइण लाइ डॉक्टर शबनम ऐं डॉक्टर ज़हीर जमाली खे लेटर लिखियो आहे, पर हू बंगलो ख़ाली न करे रहिया आहिनि। वधीक कार्रवाई लाइ DC खे लिखंदुसि, जॾहिं त ज़हीर जमाली पारां ॾेखारियल अलॉटमेंट वारो लेटर बि जाली आहे, जेको असांजे रिकॉर्ड में न आहे। डेप्यूटी कमिश्नर ग़ज़नफर अली क़ादरी मूजिबि डॉक्टर गैर कानूनी तौर बंगले ते काबिज़ आहिनि। खेनि हर सूरत में बंगलो ख़ाली करणो पवंदो। वाज़े रहे त डॉक्टर शबनम जमाली पारां सिविल अस्पताल जे सरकारी बंगले में ख़ांगी व्यम घर पिणु हलायो पियो वञे। तंहिं बावजूदि समूरी इंतज़ामिया डॉक्टर ज़ाल मुड़ साॾो गोॾा खोड़े छॾिया आहिनि। जैकबाबाद भरिसां 2 ॾींहं अॻु क़तल कयल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो पाक किताब खणी औरतुनि समेत एहतजाज, नारेबाज़ी, पाण साड़ण जो चिताव। जैकबाबाद जे दिलमुराद थाणे जी हद नूरवाह भरिसां 2 ॾींहं अॻु जखराणी बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीनी तकरार तां क़तल कयल नौजवान शौकत जखराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ भाउ ग़ुलाम सरवर जखराणी जो औरतुनि समेत पाक किताब खणी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। हुननि SSP जैकबाबाद ऐं DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त जवाबदारनि गुल मोहम्मद जखराणी, अली बहार बादल ऐं अली हसन जखराणी खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। जैकबाबाद जी नेशनल बैंक में चेक पास कराइण लाइ आयल उस्ताद सां पुलिस अहलकार जी बदतमीज़ी। पुलिस अहलकार राणे मटास अॻवान उस्ताद अख्तर अली खे यरगमाल बणाए बैंक में हिक पासे विहारे छॾियो। नेशनल बैंक टावर रोड ते मुक़रर पुलिस अहलकार राणे ख़िलाफ़ मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध तालका ठुल जे अॻवान उस्ताद अख्तर अली एहतजाज कंदे दाहियो त मुंहिंजे ॿारनि जी तबियत ख़राब हुई, जंहिं सबबि इमरजेंसी में नेशनल बैंक आयुसि ऐं पुलिस अहलकार मूंखे काउंटर ते वञण खां रोकियो। खेसि ॿुधायो त मुंहिंजे ॿारनि जी तबियत ख़राब आहे, इमरजेंसी आहे, मदद कयो, जंहिं ते पुलिस अहलकार पारां मूं सां बदतमीज़ी कई वई ऐं यरगमाल बणायो वियो। SSP खे अपील थो करियां त पुलिस अहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मूं मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद में सदर पुलिस जी कार्रवाई, 36 किलो चर्स समेत कुचलाक वासण 3 औरतूं गिरफ़्तार, केस दाख़िल। सदर पुलिस बाईपास ते जमाली वाह वटि बलूचिस्तान जे कुचलाक जी रहवासण 3 औरतुनि मुस्मात गुलसमा पठान, ज़ुबैदा पठान ऐं मुस्मात रेहाना पठान खां तलाशी दौरान 36 किलो चर्स हथ करे खेनि गिरफ़्तार कयो वियो ऐं औरतुनि ख़िलाफ़ नशे एक्ट तहत सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। होॾां SSP जैकबाबाद जे तर्जुमान मूजिबि 3 औरतूं सवारी जे इंतज़ार में बीठल हुयूं। खुफ़िया इत्तला ते तलाशी दौरान औरतुनि जे कपड़नि अंदर पातल जर्सी मां 36 किलो चर्स हथ कयो वियो आहे। हिक औरत जी जर्सी अंदरां 12 किलो चर्स जा पैकेट ठहियल हुआ। जैकबाबाद जे फर्स्ट सिविल जज इम्तियाज़ अहमद लाखेर जी अदालत में पाणी केस बाबति ॿुधणी। शहरनि जे वकील GM सूमरो पारां अदालत खे ॿुधायो वियो त पाणी वारो मसइलो हल न थी सघियो आहे। ईद वारे ॾींहुं समेत 10 ॾींहंनि ताईं पाणी फराहम नाहे कयो वियो ऐं ज़िम्मेवारनि पारां हिक ॿिए मथां इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। MSDP जे वकील पारां पाणी वारो मनसूबो अदालत में पेश कयो वियो ऐं चयो वियो त पाणी हली रहियो आहे। मनसूबो जल्द म्युनिसिपल हवाले कयो वेंदो, जंहिं ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो ऐं चयो त मसइलो हल न थियो त MSDP अमलदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं ईंदड़ हाज़िरी ते लाॻापियल अमलदारनि खे न पहुचण जी सूरत में गिरफ़्तार करे अदालत में पेश करण जो हुकुम कयो वियो आहे।
इंडिया रोड में उस्ताद पारां मुबैना तौर 8 वरनि जे शागिर्द सां जिनसी ॾाढाई जो इंकशाफ। मुतासिर नींगर जे वालिद जी फरियाद ते उस्ताद गिरफ़्तार। एनसी दाख़िल मेडिकल लाइ जुज़ा वरिता विया। नींगर मोहम्मद अमीन जे वालिद अब्दुर्रहमान मौजिब पुट उस्ताद अब्दुल समद वटि ट्यूशन पढ़ंदो हो, जंहिं दौरान वहशी उस्ताद मुंहिंजे मासूम सां बदफ़ैली कई आहे। नींगर पारां दाह ॾियण ते खेसि गिरफ़्तार करायो वियो आहे। अपील आहे त मूं सां इंसाफ़ कयो वञे। सखर जे धारेजा पाड़े में एक हफ़्ते खां नालियुनि जो गंदो पाणी बीठल। शिकायतुनि बावजूदि अमलो न पहुतो। इलाइक़े वासी पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन वॾेरो मोहम्मद आकिल धारेजो, कारी मोहम्मद फारूक शेख ऐं ॿियनि जो चवणु हो त धारेजा पाड़े में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां मेन नाली जी सफ़ाई न थियण करे गटरनि जो गंदो पाणी घिटनि ऐं घरनि में काहे पियो आहे। केतिरियूं ई शिकायतूं करण बावजूदि पाणी नेकाल न थी सघियो आहे। कमिश्नर सखर खां मुतालबो था करियूं त गंदो पाणी जल्द नेकाल करायो वञे। काज़ी अहमद में नेशनल हाईवे ते ॿिनि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलनि में टक्कर। ॻोठ दो ज़रदारी वासी मोहम्मद शाबान सोलंगी ऐं दोस्त मोहम्मद कॉलोनी वासी गुलाब भंड ज़ख़्मी। ॻणती जोगी हालत में नवाब शाह मुंतकिल। चक शहर वासी ठेकेदार सुल्तान शेख पारां टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन अब्दुल रशीद सूमरो ते कमीशन एवज़ सफ़ाई जो ठीको ॾियण जो इल्ज़ाम। ठेकेदार जो चवणु हो त अब्दुल रशीद सूमरो 3 लखनि एवज़ ठीको ॾिनो ऐं चयो त टाउन ऑफिसर चेयरमैन ऐं इंजीनियर खे कमीशन ॾियणु मुंहिंजो ज़िमो आहे, जंहिं बाद हू फिरी वियो ऐं मूंखां ज़बरदस्ती कमीशन वरिती वई। 16 लख रुपयनि जे ठीके ते 6 लख रुपया कमीशन वरिती वई आहे। वाइस चेयरमैन पारां वरितल रक़म वापसि कराई वञे ऐं सिक्योरिटी लाइ रखियल 2.5 लख बि मूंखे वापसि ॾिना वञनि। ॿी सूरत में नैब ऐं एंटी करप्शन में केस दाख़िल कंदुसि। काज़ी अहमद में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां थैलेसमिया जे मासूम ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ सिविल अस्पताल में रत जी कैंप लॻाई वई, जंहिंजो इफ़्तिताह तालका सदर अब्दुल नबी जमाली ऐं इंजीनियर गफ़ार जतोई कयो। रत कैंप ते पीपल्स पार्टी जे वर्करनि ऐं शहरियुनि पारां रत जा अतिया ॾिना विया। पीपल्स पार्टी अॻवाननि जो चवणु हो त थैलेसमिया जे मासूम ॿारनि खे रत जा अतिया ॾियण लाइ ही कैंप लॻाई वई आहे त जीअं संदन हयातियूं बचाए सघजनि। दरिया खान वरी में सेप्को अमलदारनि जी ख़ानगी लाइनमैन सां मिली भगत सबब शहर में ट्रांसफॉर्मर्स सड़ण मामूल बणिजी वियो। मेन बाज़ार, बस स्टॉप बाज़ार, अस्पताल रोड, चांदनी चौक ऐं मीनारा मोहल्ला समेत अक्सर इलाइक़ा गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां बिजली खां महरूम। मासूम ॿारड़ा, औरतूं, मरीज़ ऐं पौढ़ा सख़्त परेशान। इलाइक़े वासियुनि जो सेप्को ख़िलाफ़ एहतजाज। नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे सरबराह ऐं सीनियर बलोच क़ौम परस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच जी अवामी तहरीक जे मरकज़ D10 पलीजो हाउस हैदराबाद में अवामी तहरीक जे अॻवाननि सां मुलाक़ात में अवामी तहरीक जे अॻवाननि अब्दुल कादिर रांटो, नूर अहमद कातियार, एडवोकेट सज्जाद अहमद चांडियो ऐं महरान सिंधी मौजूदु हुआ। मुलाक़ात दौरान मुल्की ऐं सिंध बलोचिस्तान जी सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। अॻवाननि वफ़ाक़ तरफ़ां कराची कमेटी ठाहिण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं चयो त वफ़ाक़ जो अहिड़ो फ़ैसिलो सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी वार आहे। मुल्क के वजूद ॾींदड़ वहदतुनि खे वफ़ाक़ तरफ़ां कानूनी करे हलाइण वारे अमल ख़िलाफ़ बच्चो मज़ामत कंदो। मुलाक़ात दौरान इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ कयो वियो त सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख्य मसइलनि ते गॾियल जिद्दोजहद करण जी ज़रूरत आहे। हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।